अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं गज़ाल आबड़ो आया बिशारत सुमरो नज़र विजनासी ख़ास ख़बर। लाहौर हाई कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ की चूंड कलदम करार ॾेई छॾी। हमज़ा शहबाज़ जी वॾे वज़ीर तौर चूंड ख़िलाफ़ PTI जूं चारई दरख़्वास्तूं मंज़ूर। जस्टिस सदाकत अली की सरबराही में 5 रुकनी बेंच PTI की दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो। 4 जजनि फ़ैसिलो हक़ में ॿुधायो। जस्टिस सजाद महमूद सेठी अक्सरियती फ़ैसिले के कुछ हिस्सनि की मुखालफ़त कई। फ़ैसिले में चयो वियो आहे त नए इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर चूंड जो हुकुम सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले ख़िलाफ़ हूंदो। बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻणप कई वञे। ॿीहर रायशुमारी में जंहिंजी अक्सरियत हूंदी उहो खटे वेंदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत न मिली त आर्टिकल 130 4 ते सेकंड पोल थींदो। गवर्नर पंजाब सुभाणे असेंबली इजलास घुराए इलेक्शन मुकमिल थियण बाद नई वॾे वज़ीर जो हलफ़ 2 जुलाई सुबुह जो 11 वॻे यकीनी बणायो वञे। पंजाब के वॾे वज़ीर की चूंड सुभाणे शाम जो 4 वॻे थींदी। 371 के ऐवान में अक्सरियत लाइ 186 वोट घुर्बल हूंदा। पहिरें दौर में घुर्बल वोट न मिलिया त ॿिए दौर में अक्सरियत माणींदड़ उम्मीदवार वॾो वज़ीर थी वेंदो। नून लीग अॻवान अता तारण ऐं राणा मशहूद जो चवणु आहे त अदालत जा शुक्रगुज़ार आहियूं। सुभाणे हमज़ा शहबाज़ सुरख़ुरू थी अॻ खां बि वधीक ख़िदमत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी के मान में मांझादो। वज़ीर आज़म हाउस में मांझादे दौरान मुल्क की सियासी सूरत हाल ते वीचारियो वेंदो। ज़रियनि मौजूदु मांझादे में PP बाबत MQM के ख़दशनि ते ॻाल्हियूं कई वेंदियूं। नैब चेयरमैन की मुक़ररी समेत ॿियनि हुकूमती मामलनि ते पे ॻाल्हि ॿोल थींदी। अवामी नेशनल पार्टी भी वफ़ाक़ी हुकूमती इतिहाद का धार थियण ते गौर शुरू करे छॾियो। ज़रियनि मौजिब एमल वली ख़ान की सदारत हेठि ANP जो इजलास अॻवाननि हुकूमती इतिहाद का धार थियण की तजवीज़ ॾेई छॾी। हतमी फ़ैसिलनि लाइ एमल वली ख़ान मरकज़ी क़यादत जो इजलास ईद खां पोइ तलब करे वरितो। ANP ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां कयल को वाइदो पूरो न थी सघियो ऐं हुकूमती फ़ैसिलनि ते एतमाद में न पियो वरितो वञे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि कराची में पानी के हवाले से अहम इजलास। K4 मनसूबो 2024 में शुरू करण ते इतफ़ाक़। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त K4 ऐं KW SSIP तहत वाटर बोर्ड के हर लिहाज़ से बेहतरीन इदारो बणायो वेंदो। इजलास में आगाही ॾिनी वई आहे त K4 अटकल 52 बिलियन रुपयनि जो प्रोजेक्ट आहे जंहिंजो रूट किंजर खां जुमशाही दरसण छनो गडाब ताईं हूंदो। गडाब खां गुलशन इकबाल ऐं COD ताईं लाइन ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन में बहितरीन लाॻापा आहिनि। बीजिंग में चीनी कम्युनिस्ट अॻवाननि सां गॾियल सहकार ते ॻाल्हियूं थियूं। असांखे चीन जे तजुर्बनि मां घणो कुझु सिखणो आहे। चीन पाकिस्तान सां हर आज़माइश में गॾु बीठो आहे। इस्लाम कोर्ट भरिसां मकानी चूंडनि वारे ॾींहुं वॾेरे पारां प्रिज़ाइडिंग ऑफिसर डॉक्टर घनश्याम के चमाटण वारो मामिलो। DG हेल्थ मुलाज़िम गुलाम मोहम्मद जुनेजो के मुअतल करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। सेवण भरिसां ॻोठ शेर ख़ान सोलंकी में सिंधु दरिया मां निकिरंदड़ दानस्तर वाह में 4 ॿारड़ियूं ॿुॾी फौत थी वियूं। फौतियुनि में महनाज़ सोलंकी, गुलनाज़ अस्मा ऐं इमड़ी सोलंकी तौर थी। ॿारड़ियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इलाइक़े जो माहौल सोगवार बणिजी वियो। सिंध के गादीवारे शहर कराची समेत सॼे सूबे में बिजली की बदतरीन लोडशेडिंग जो सिलसिलो जारी। अवाम सरापा एहतजाज। कराची में के इलेक्ट्रिक तरफ़ां डिघी लोडशेडिंग सबब शहरी ॾुखियनि खे मुंहुं ॾियण लॻा। मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 7300 मेगावाट ताईं पहुची वियो। बिजली की पैदावार 21900 मेगावाट ऐं घुर्ज 29200 मेगावाट आहे। तवानाई वारे वज़ीर मूजिब बिजली की बंदिश जो वॾो कारण पावर हाउसिस के तेल ऐं गैस की खोट आहे।
मुल्क में कोरोना वायरस जी छहीं लहर ज़ोर वठी वई। कोरोना वायरस विघे 2 मरीज़ फौत। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 641 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस सबब 119 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाए पियो वञे। सिंध में मजमूई तौर ते कोरोना जी शरह 7.92% रिकॉर्ड। रुगो कराची में कोरोना जी शरह 19% खां वधीक रिकॉर्ड। हैदराबाद में कोरोना जे आकारी केस जी शरह 0.15% रही। बलोचिस्तान के इलाके डाढर में मज़दा ऐं कार में टक्कर, 4 ॼणा फौत, केतिराई माण्हू ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु खां बरसात जो सिलसिलो शुरू थींदो। पंजाब ऐं सिंध के सामूंडी इलाइक़नि में बरसात पवण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब इस्लामाबाद, लाहौर, गुजरांवाला ऐं सियालकोट में तेज़ हवा सां गॾु बरसात पवंदी। सिंध के सामूंडी इलाइक़नि कराची, ठट्टे, बदीन समेत थरपारकर में गजगोड़ सां गॾु बरसात जी अॻकथी। शहरी इलाइक़ा ॿुॾण जो ख़दशो। सिंध में पानी की खोट खिलाफ आबादगारन, आरिन, सियासी, समाजी, मजहबी धुरिन समेत जस्कम की सॾ ते एहतजाज। उमरकोट, नवाबशाह, कंदकोट, खोड़ाक, बुसैद खान, ठुल ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। आबादगारन जो चवणु आहे त पानी न हुअण करे ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। एहतजाज करण बावजूद भी केर भी नोटिस वठण वारो न आहे। लाड़कानी के बकापुर थाने जी अद नुहानी फाटक वटां तशद्दुद थियल लाश हथायो। पुलिस लाश चांडका अस्पताल पहुंचाए छॾियो, सुञाणप न थी सघी। ऐं ठुल भरिसां जुंगल मोड़ वटि बिजली जो करंट लॻण करे नौजवान फौती वियो। फौती नौजवान जी सुञाणप तंगवाणी वासी इरफान अली बखराणी तौर थी।